सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमाइन। पीरे तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह राशिदी, हज़रत क़िबला साईं सैयद सरदार अली शाह राशिदी, उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती उबैदुल्लाह दामत बरकातुहुमुल आलिया, दीगर उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, अज असां जंहिं नूरानी रहमानी क़ुरानी ऐं ईमानी महफ़िल में हाज़िर थिया आहियूं, बखरी शरीफ जे पीरन जो सालियानो उर्स। एडी थद भी ना है जो तांजो सुभान अल्लाह भी नथी निकरे, या थकजी पिया आहियो या नंगर कोन खाधो अथव। चओ सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। खुदा खुश कंदो, सदाई सुखिया हूंदो, सदाई शाद ऐं आबाद हूंदो। अल्लाह जे वलीअ जे उर्स में अचण वारो रहमत सां रब कंदो, झोलियूं भरे मोटंदो। अल्लाह जे पाक कलाम जा सूरह मुजादिला जी जेका आयत सगोरी जा अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, इन्हनि में अल्लाह तो फरमाए यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम। अल्लाह बुलंद करे थो, दर्जा वधाए थो तव्हां मां जन ईमान आंदो उन्हनि जा, मोमिनन जा, ईमान वारन जा अल्लाह दर्जा बुलंद करे थो। मोमिनन जा चओ अल्लाह दर्जा इएं कोन हलंदो सघिजे, ॻाल्हायो मूंसां। मोमिनन जा अल्लाह दर्जा बुलंद करे थो। वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, ऐं जिन खे इल्म ॾिनो वियो आहे उन इल्म वारनि जा बि अल्लाह दर्जा बुलंद थो करे। मोमिनन जा, ईमान वारन जा
यकीन वारन जा अल्लाह दर्जा वधाए थो इन सां गॾु इल्म वारन जा आलमन जा बि अल्लाह पाण दर्जा वधाए थो सुभान अल्लाह पुट जिए ज़ाहिरी दर्जा हुंदा आहिनि न मिसाल हिकिड़ो सिपाही आ उन जे मथों जमादार आ एसपी आ डीएसपी आ एसएचओ आ एसएसपी आ ये दर्जा बंदी आ अल्लाह ईमान वारन जा भी ये दर्जा वधाईंदो आ मोमिनन जा ईमान वारन जा अल्लाह दर्जा वधाईंदो आ पो हिकड़ा आम मोमिन हिन उन मोमिनन खां मथे जॾहिं रब कंहिंजो दर्जो वधाईंदो आ त उन खे मदीने वारे साईं सॾियो आ ख़ियार छा सॾियो आ हिकड़ी ॻाल्हि त यादि तव्हांखे बि रखणु खपे जी हिकड़ो आ आम दर्जो मोमिन जो मोमिन खां मथे जॾहिं दर्जो वधंदो त उन खे छा चइबो ख़ियार खे ये अलफ रे ख़ियार ख़ियार जी माना चूंडियल पसंद कयल दर्जो बुलंद कयल मोमिन सजी दुनिया में हजारे लखे किरोड़े मोमिन पर उन्हनि मां जन खे अल्लाह चूंडींदो आ उहे ख़ियार बणाईंदो आ उन ख़ियारन जो तइदाद हर दौर में 500 चओ घणा जवाब ॾियो घणा ख़ियार धरती ते घणा हूंदा 500 ॼणा इहे अल्लाह जा चूंडियल माना आहिनि जन खे अल्लाह चूंडे पसंद करे आम मोमिनन खां उन्हनि जे दर्जन खे बुलंद करे छॾींदो आहे वरी इन 500 ॼणनि खां वरी अल्लाह चूंडींदो आहे चओ वरी अल्लाह इन 500 ॼणनि मझां अल्लाह वरी 40 चूंडींदो आहे घणा चओ इन्हनि 40 खे सॾिबो आहे अब्दाल 40 खे छा सॾिबो आहे अब्दाल हाणे इन ते मां हिकड़ी हदीस पढ़ा मता ये चो त दिलबर साईं पंहिंजी ॻाल्हि घड़े बयान करे वियो ॻाल्हि कभी दलील सां ॻाल्हि कभी मुस्तफ़ा करीम जे फरमान सां चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या किताब जो नालो आ कंजुल उम्माल हदीस जो राविया हजरत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मुझे आका फरमायो खियार उम्मती फी कुल करनिन 500 मुझी उम्मत जा खियार चूंडियल वली हर दौर में धरती ते 500 ॼणा हूंदा घणा ॼणा हूंदा 500 ॼणा हूंदा वल अब्दाल अरबऊन ऐं अब्दाल वरी 40 हूंदा फला 500 यनकुसून वलल अरबऊन न ये 500 कॾहिं घटबा न ये 40 कॾहिं घटबा जॾहिं इन्हनि 500 मां को गुज़ारे वेंदो त आम मोमिनन मां रब चूंडे 500 जो तइदाद मुकमिल कंदो वरी जे 40 मझां को गुज़ारे वेंदो
त हिनन पंजन सवन मां हिकड़े खे रब चूंडे अबदाल कंदो ऐं हुते 499 थिया त आम मोमिनन मां चूंडे वरी 500 पूरा कंदो। पुट गाल समझ में आई हले ना आई? सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो व अदखल मिनल 40 मकानहुम, अल्लाह ताला उन 40 जो तादाद घटाईंदो नाहे, 500 जो तादाद कंहिं बि तौर में घटाईंदो नाहे। कालू या रसूल अल्लाह दुल्लना अला अमालिहिम, असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां के ॿुधायो त इन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, किए सुञाणू है अबदाल, किए सुञाणू है खियार है चूंडियल, उन्हनि जा अमल कहिड़ा हूंदा, उन्हनि जो किरदार कीअं हूंदो, उन्हनि जी रहणी कहणी कीअं हूंदी। चओ सल्लल्लाहु। अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या, अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। असहाबन जो या रसूल अल्लाह उन्हनि जो निशानियूं ॿुधायो, किए खबर पई अबदाला, किए खबर पई अखियारा। साईं फरमायो यफून अमन ज़लमहुम, जेको उन्हनि सां औणो हलंदो आ उहे उन सां सुठो हलंदा आहिनि। वयुहसिनून इला मन असाहुम, जेको उन्हनि सां बुराई कंदो आ हू उन सां भलाई कंदा आहिनि। नाजायज़ी करे, ना इंसाफ़ी करे, को तकलीफ़ ॾे वेर न वठंदा, पलांद न वठंदा, बदलो न वठंदा, पर उहे बुराई करण वारे सां भलाई कंदा। इहा विलायत जी पहिरीं निशानी आ, वलीअ जी अलामत आ, जो उहे इंतकाम न वठंदा, पलांद न वठंदा। वयुहसिनून इला मन असा इलैहिम, जेको उन्हनि सां बुराई कंदो उन सां भलाई कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वयतवासून फीमा आताहुमुल्लाह, वलीअ जी इहा निशानी अथव, जेकी कुछ रब उन्हनि खे ॾींदो आ ख़ुदा जी ख़ल्क़ में वंडींदा आहिनि। जे रब रूहानी फैज़ जे वंडींदा, माल जे वंडींदा, दौलत जे वंडींदा, दुआउनि जी क़बूलत जे दुआ वंडींदा। वलीअ जी निशानी आहे जो रब जे ॾिने खे रब जे ख़ल्क़ ते ख़र्च कंदा, अल्लाह जे मखलूक सां भलाई कंदा, चङाई कंदा, नेकी कंदा। या वलीअ जी निशानी आहे। चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो पो ये अब्दाल 40 जना
ये अखियार 500 जना आका फरमायो ला यदऊनल्लाह बिशैइन इल्ला इस्तजाब लहुम। जॾहिं बि ये बुक खणी दुआ घुरंदा रब इन्हनि जी दुआ रद न करे। सुभान अल्लाह। इन्हनि जा हथ रब ख़ाली न मोटाईंदो, इन्हनि जा लफ्ज़ रब रद न कंदो। ला यदऊनल्लाह बिशैइन इल्ला इस्तजाब लहुम। जेॾी महिल पंहिंजे रब जे अॻियां ॿाॾाईंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल ये हथ खणंदा आहिनि अल्लाह फरमाईंदो आहे मूंखे हया ईंदो आहे कीअं पंहिंजे वलीअ जा हथ ख़ाली मोटायां। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था बिहिम तुनसरून व बिहिम तुमतरून। इन्हनि वलियन जे सदके रब मुश्किलातूं टारींदो आहे, मुसीबतूं हटाईंदो आहे। इन्हनि जे सदके रब मींहं वसाईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल इहे अल्लाह जा वली रब खे अर्ज़ कंदा आहिनि मौला मींहुं वसाए त अणमुदाए तो मींहुं वसी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आहे, मींहुं न उठो, बारिश न वसी, माण्हू परेशान थी विया। रब जे प्यारे मूसा कलीमुल्लाह खे अची अर्ज़ कयूं साईं मींहुं नथो वसे का दुआ घुरो। रब फरमायोसि मूसा तुंहिंजी क़ौम में मुंहिंजो हिकिड़ो वली आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन मुंहिंजे वलीअ खे चओ दुआ घुरंदो त मींहुं वसाईंदो। सुभान अल्लाह। मौला वो तुझो वली किथे मिलंदो, किथे गोलिया। रब फरमायो फलाने जंगल में वञ, लठ हथ में बकरिन जो थण थो चारे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मिठा इए भी कोने त जुब्बा ऐं कुब्बा हुजनि ऐं सही मुंहिंजा वॾा बुज़ुर्गाना लिबास हुजनि, लठ हथ में हुजे, मुरीदनि जी पोयां गलगलो हुजे, इहो वली आहे। पर न अल्लाह जा राज़ निराला आहिनि। बकरियूं थो चारे, धण थो चारे पियो, पर आहे अल्लाह जो वली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत मूसा के रब फरमायो फलाने जंगल में थई बकरियुनि जो धण थो चारे। वञी ॾिठई त हबशी कारो रंग जो, सूरत शक्ल जो हबशी शीती लठड़ी हथ में बकरियूं पियो चारे। हज़रत मूसा वञी चयो अबा नालो छा अथई? जे नालो आहे बरख। सुभान अल्लाह। नालो छा आहे? चई बरख। रब खां दुआ घुर त अल्लाह मींहुं वसाए। अल्लाह चई तूं बि अल्लाह जो नबी आहीं न, तूं चवंदो दुआ घुरी। चई अल्लाह त मूंखे तोखे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। रब ॾेखारण पियो चाहे त नबी बि मुंहिंजा नबी, वली बि मुंहिंजा वली। सुभान अल्लाह। नबियन जूं दुआऊं त कबूल, पर वलियन जूं दुआऊं बि मां रब रद न कंदो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत मूसा फरमायोसि ए बरख रब मोकिलियो आहे, हाणे दुआ घुर त को मेहर जो मींहुं वसे। चई पी पी मूसा मां वञी पंहिंजे रब सां छेड़ो थो कयां। इहे न चई त दुआ थो करो। कंडियारे वारा ॿुधो था, सम्झो था। सुभान अल्लाह। पुट अल्लाह वारनि जा अल्लाह वटि लाड हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। लाड
समझो था न महबूब लाडू करे उन जो लाडू भी मोहब्बत वारो कबूल कंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन जा लफ्ज़ अल्लाह के वणंदा है सुभान अल्लाह हजरत मूसा जो दिसांदे ने वट को इसमें आज़मा या केड़ी दुआ तो घुरे छा तो चवे रब के जो मुखे रब इन्हें मोकलियो आ दिसांद सही दुआ किए तो घुरे ये पहाड़ी जे ओट में वनी बी दिसी जे दो मौला कक्कर चयो न था मन या पानी खुटी वियो थे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां जी दुआ तो घुरे मौला कक्कर चयो न था मन या पानी खुटी वियो थे सुभान अल्लाह या वरी मानुन ते एड़ो कावजो ही जो हियर ही भूखू नहीं तो मारी ने भला जे हियर तो भूखो मारी ने ते क़यामत छोटाई थई सुभान तू जाबा ना इन भगा ते कोन था वने नहीं काने था भगा वने जो मियां खणी बंद कया थई सुभान अल्लाह यो वाक्यो इमाम ग़ज़ाली लिखियो आहे या उलूम में हिन जा ये लफ्ज़ अञा पूरा न थिया कक्कर अची विया वड फुड़ो वसण शुरू थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे वलियन जा लफ्ज़ है हे अल्लाह जे प्यारन जा लफ्ज़ है उहे लफ्ज़ न दुआ न बुक खणन न अस्माउल हुस्ना जो वसीलो वठण न इस्मे आज़म जो वसीलो वठण पर जिए सडे रब के वणन पिया सुभान अल्लाह सुभान मी वसी पियो फकीर जे सफर में गडाड़े ते चढ़ी तुझे गडा ते हलंदे हलंदे ओच तो बारिश अची वई सियारे जी मौसम हुजे कपड़ा पुसी वियस गडाड़ो पुसी वियो जेको सामान हुसे वो पुसी वियो मींह में डके पियो अचे दर खड़काई दर न खुलियो वरी बे घर जो दर खड़काई हाणे मींह में केर निकरे बे दर न खोलियो टे दर न खोलियो एकड़ो कुंभार हुजे उन जी आवी पई पचे सो बाहर निकतो आवी जेला दिसांद मींह उन अंदर पवे हे मिट्टी जा थाव हने मींह अंदर पियो तो झुरी विंदा हलिया हो निकतो पंजी आवी के दिसण जेला ॾिठई दे फकीर बीठो मींह में डके तो पियो फकीर किए बीठो ही जवाब मुसाफिर आया वाटाड़ू आया रात पजी वैया दर खड़काए बीठो आया केर दर ही न तो खोले चेहरिया वठी वसंदर सुभान अल्लाह उन्हें गडड़े वाले फकीर के उन्हें जो गड वठी पंजे गडन सा बधाई उन्हें के गाह चारो ॾिनई हे थदा मेरा वे पुसल कपड़ा चाहिए ला पंजा सुकल कपड़ा ॾिनई से को मानी गबो को टुकर बोर बचलो वो ॾिनई से खाराई से चे हाणे हे सवड़ थई सुम आराम कर सुभान अल्लाह पर कुंभर के निंद्र न हुई घड़ी अचे घड़ी वने घड़ी अचे घड़ी वने फकीर जे तो कुंभर छा थियो दई सुमी जो न जे घर वारी जम व्यम जा सूरत हाने हियर न को दाईया न डॉक्टरियानिया को भी माई न आई मुझी घर वारी जो व्यम केर करे व्यम जी तकलीफ आ सूर लगा पिया है वसंदे मींह में काडे वना अबा को पन्नड़ो थई पन्नो जी हाँ खणी पन्नो खणी उन्हें ते लिखई त मरा जाशुद खरमरा नीज जाशुद जने तहकान जायद या नजायद मुखे भी जाय मिली मुझे गड्ढा के भी जाय मिली मुंह भी मानी खादी मुझे गड्ढा भी गा खादो हाणे हिन कुंभर जी साल व्या में त छा न व्या में त छा मुझो छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान मुझो छा वने कुंभर जी माई से पन्ने ते लिखी जे पन्नो खणी वने माई जे सेरांदी का रखे त सूर खत्म बारड़े जी विलादत आसान सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुत्र हे ईरान जो वाक्यो आ समय साल गुजरिया है इन्हन लफ्जन में अज भी
तासीरा अजब फैजा अजब केंजी घरवारी घर में का औरत व्यम जी तकलीफा डॉक्टरानी थी चवे त ऑपरेशन थींदो फकीर जा ये फारसी वारा लफ्ज लिखी माई के गिची में पाराए ऑपरेशन न थींदो आसानी सां ॿार ॼमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारे जा लफ्ज सुभान अल्लाह चो अल्लाह वारे जा लफ्ज़ लफ्ज खाली नवींदा हिने मिठा अजब खोड़ कंडियारे में ने हजरत इमामुद्दीन शाह राशिदी सोने जा शाहिद हैं ज़बान मां लफ्ज कढंदा ये थी सुभान अल्लाह बेशक आहे या न बेशक आहे या न अजब मिठा हिन वली हिन सालिया मर्द जा जेके दुआ नहीं अडे छजी जेंजे ला गरम लफ्ज निकता वरी नसाओ थी सगियो सुभान अल्लाह हां बकरी वारो सोनो सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जिंदगी में ते फैज़ नहीं जिंदगी में ते खल्क के फायदा नहीं पर अजब मज़ार ते वञ जेको मुराद खणी तो वञे मुराद पाणे तो मोटे सुभान अल्लाह सुभान आहे कि न कच्चे जे माण्हुनि खां पुछी ॾिस अजब तो के खोड़ हजरत महदी शाह जो करामतूं ॿुधाईंदा सुभान अल्लाह अल्लाह जा वली मज़ारुनि में भी फैज़ ॾियनि पिया वंडनि पिया इहो वंड बंदि थियो आ न थींदो बेशक वलियनि जो फैज़ खुटो आ न खुटंदो बेशक चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में दिस मेर जमी है उठा बकरी शरीफ में कुल कुर्बायता थया कठा बकरी शरीफ में चो बकरी शरीफ में सुभान अल्लाह ओ मुर्शिद आला सानी तो फैज़ वंडे रूहानी सुभान अल्लाह मुर्शिद आला सानी तो फैज़ वंडे रूहानी दिए जन्नत जा जो चिठा बकरी शरीफ में दिए जन्नत जा चिठा बकरी शरीफ में जंहिंजूं दुआऊं सभु सुआऊं थस रोज़े थणीअ जूं निगाहूं सुभान अल्लाह जंहिंजूं दुआऊं सभु सुआऊं थस रोज़े थणीअ जूं निगाहूं लख कुर्बन मंझ कुठा बकरी शरीफ में सुभान अल्लाह सुभान ओ अल्लाह जी खास इनायत आ जारी कानी करामत सुभान अल्लाह अल्लाह जी खास इनायत आ जारी कानी करामत थिया दुश्मन मूड़ा मुठा बकरी शरीफ में कुल कुर्बायता थया कठा बकरी शरीफ में अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में सुभान अल्लाह मुझे आका फरमायो इल्लस्तजाब लहुम बिहिम तुनसरून व बिहिम तुमतरून इन्हनि अल्लाह वारनि जे सदके तव्हांजी मदद थींदी आहे इन्हनि जे सदके मींहं वसंदा सुभान अल्लाह बेशक व बिहिम
युदफ़उ अनकुम इन अल्लाह वारन जे सदके तवां तां मुसीबतूं रब टारे छड़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आफतूं शामतूं मुसीबतूं बीमारियों दर्द कर्ज मदीने वारो तो फरमाए त वलियन जे सदके टरी वींदा है। सुभान अल्लाह। वलियन जे सदके न थियणा कम भी थी पवंदा है। सुभान अल्लाह। शान वारा खुदा जा प्यारा, शान वारा खुदा जा प्यारा, गम हज़ारे हटाए छदने था। शान वारा, शान वारा खुदा जा प्यारा, गम हज़ारे हटाए छदने था। जे खणन था उए हथ खुदा दे जे था हथड़ा खुदा दे ता मुकद्दर मटाए छदने था। सुभान अल्लाह। गौसे आज़म ने आई हुई माई जेका औलाद ले हुई बुखाई। सुभान अल्लाह। सत पुटे तो कयो रब उनिया के, सत पुटो कयो रब उन्हीअ खे। गौस जा हथन खाली वरन जे खणन था उए हथ खुदा दे ता मुकद्दर मिटाए छॾने। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अना मुहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी, हजरत इमाम हैसमी मजमउ ज़वाइद में रिवायत आंदी, हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, ला यज़ालु अर्बऊन रजुलन मिन उम्मती कुलूबुहुम अला क़ल्ब इब्राहीम। सुभान अल्लाह, सुभान। साईं फरमाइनि हर दौर में मुझी उम्मत में 40 वली एड़ा रहंदा आहिनि जन जूं दिलियूं इब्राहिम खलील जे दिल जहिड़ियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इब्राहिम अल्लाह जो खलील आ, अल्लाह जो रसूल आ, रब जो उलुल अज़म पैगंबर आ। उन जी दिल जी पाक आ, उन जी दिल अल्लाह जे मोहब्बत में भरपूर आ। साईं फरमाइनि था इब्राहिम जी हिकड़ी दिल सुभान अल्लाह। मुझी उम्मत में 40 वली हर दौर में एड़ा रहंदा, हर एक जी दिल इब्राहिम जे दिल जड़ी हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमायो यदफउल्लाह बिहिम अन अहलिल अर्द, उन्हनि जे सदके उन्हनि 40 जे सदके रब ज़मीन वारनि तां मुसीबतूं शामतूं टारे छॾी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहे अल्लाह जा वली जिते पेरो पाईंदा आहिनि उन इलाइक़े ते रहमत वसी। सुभान अल्लाह। जिते उन्हनि जो वजूद मुबारक हूंदो आहे उते अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसे। सुभान अल्लाह, बेशक। उन्हनि जे सदके अल्लाह शामतूं अज़ाब पंहिंजा
गिरफ्त पकड़ ॾोहारियुनि ते गुनहगारनि ते जेको अज़ाब लाहींदो पर वलीअनि जे सदके टारे छॾींदो। सुभान अल्लाह। बी हदीस कुदसी में आ रब तो फरमाए त इन्नी लअहम लिअहलिल अर्द बलाउन, मां रब ज़मीन वारनि ते अज़ाब लाहिण चाहींदो आहियां, उन्हनि खे पंहिंजी गिरफ्त करण चाहींदो आहियां। पर इज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तो रद्द अज़ाबी अनहुम, पर जॾहिं मुंहिंजी नज़र उन्हनि वलीअनि ते पवंदी आहे जेकी मुझे घरन के आबाद कयूं। सुभान अल्लाह। जेके मस्जिदन के आबाद कयूं वेठा आहिनि, ख़ल्क़ सुम्हंदी आहे हे उथी क़ुरान जी तिलावत कंदा आहिनि, माण्हू सुम्हंदा आहिनि हे सिर सजदे में रखी तहज्जुद पढ़ंदा आहिनि, ही अल्लाह जे हुज़ूर में दुआऊं वेठा घुरंदा आहिनि। साईं फरमाइनि था रब तो फरमाए जॾहिं इन्हनि वलीअनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे त मुंहिंजा आयल अज़ाब टारे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाँ मुल्लो चे तो छाजा वली छाजा बुज़ुर्ग, वलीयत का शे कोनन। हाणे ॿुधाए त मुल्ले जो अक़ीदो सही या मोहम्मद मीर जेका ॻाल्हि ॿुधाई। सुभान अल्लाह। मुल्ले जी ॻाल्हि मञूं या मदीने वारे साईं जी ॻाल्हि मञूं? मदीने वारे। सुभान अल्लाह। ओ कंडियारे वारा असां के मुल्ले ते ईमान कोन आंदो आ, असां ईमान आंदो आ हसनैन जे नाने ते। सुभान अल्लाह। असां ईमान आंदो आ मदीने वारे ताज। सुभान अल्लाह। सोनो नबी तो फरमाए त इन्हनि वलीअनि जे सदके रब आफ़तूं अज़ाब टारींदो आहे, इन्हनि जे सदके रब मेहर जा मींहं वसाईंदो आहे, गुनहगारनि ॾोहारियुनि मुजरिमनि खे बि रब इन्हनि जे सदके बख़्शे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही त हिते न धरती ते न, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न ये वली ईंदा। सुभान अल्लाह। अल्लाह जे हुजूर में साम्हूं रब जे हुजूर में बीहंदा, रब फरमाईंदो न ए मुंहिंजा वली आओ तव्हां दुनिया में मूंखे राज़ी कयो, अॼु मां रब तव्हांखे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजी मञी अॼु मां तव्हांजी मञंदुसि। सुभान अल्लाह। मूं चयो तव्हां कबूलियो, अॼु तव्हां चओ मां कबूलियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजो चयो मञो हुयो दुनिया में, अॼु तव्हां चओ मां रब करीम तव्हांजो फरमाश न मोटाई। पोइ ख़बर थी उहे वली अल्लाह खे छा अर्ज़ कंदा, अल्लाह जे हुज़ूर में चवंदा मौला हे उहे माण्हू थई जेकी मुंहिंजे दर ते ईंदा हुआ। सुभान अल्लाह। हाँ जेॾी महिल हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह ईंदा न रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा प्यारा वली अॼु घुर छा थो चवे। पोइ हज़रत महदी शाह अर्ज़ कंदो मौला हे हर साल मुंहिंजो उर्स मल्हाइण ईंदा। सुभान अल्लाह। हे मुझे आस्थाने जा पंधड़ा कंदा हुया, हे मुझे बच्चन सा मोहब्बत रखंदा हुया, मुझे घराने सा प्यार रखंदा हुया, ही मुझा मुरीद मुझे आस्थाने जा पंधेड़ू हुया। मौला जे राज़ी थियो आई मोकल दे देन मुरीदन के वठी वञा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो खबर थी रब छा फरमाइंदो, ए मुझा दोस्त ए मुझा वली हे पूरो महशर जो मैदान थई सुञाण सुञाण सुञाण। जन जन तोसां दिल लाती तुझे दर ते आया तुझी खिदमत कई सुञाण पाण सां गॾाए जन्नत ॾे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरब में कबीलो आ जे कबीले जो नालो आ मुदर, वडो कबीलो आ, अरब जो वडो कुशादो कबीलो आ। साईं फरमाए मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो वली ईंदो, मुदर कबीले में जेतिरा माण्हू आहिनि न एतिरा माण्हू हिकिड़ो वली छॾाए पाण सां गॾाए जन्नत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाँ पोइ मिठा जेकी अॼु अल्लाह वारनि जे दरनि जा पांधेड़ू आहिनि न ख़ुदा ॼाणे उन्हनि खे जेॾी महिल उते
ते दर्जा मिलंदा जन्नत मिलंदी एजाज़ इकराम इनाम मिलंदा पोइ हिते जेके वलियन दे नथा वञन वलियन के नथा मञन वे अरमान जा हथ मलींदा अल्लाह ये रहमती शाद असांजे पाड़े में हुई सुभान अल्लाह ये दरगाह लोड़ो शरीफ असांजे पाड़े में हुई ये दरगाह अलाहाबाद शरीफ असांजे पाड़े में हुई अल्लाह जे वली वट वञूं सुभान अल्लाह जे बकरी शरीफ जा पंदड़ा कयूं हां त अज ही दुख न ॾिसूं हां पो जेकी अल्लाह वारन जा दर्जा पांधेड़ू आहिनि न उन्हनि जा घाट ऊंचा हूंदा उन्हनि जा चेहरा नूर वारा हूंदा उहे बख्शल जन्नत जा हक़दार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जेकी वलियन जा वेरी अल्लाह वारन जा दुश्मन खुदा वारन जे दर खां रोकण वारा झलण वारा इन्हनि जे मुंहं ते काराण मलियल हूंदी यौम तबयद वजूहुन व तस्वद वजूह हिकड़नि जा चेहरा चोॾींदे चंड वांगुर चिमकंदड़ रोशन हूंदा हिकड़नि जा मुंहं कारा थियल हूंदा शक्लियूं कारियूं थियल हूंदियूं हे दोज़ख ॾे वेंदा पोइ जन्नत ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुधा पो हे तुंजो पंथ बकरी शरीफ वारो अजायो आ या सजायो सुभान अल्लाह जवाब ॾियो सजायो 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 पो इने पंथ खां जेको झले अल्लाह यो खैर ख़्वाह या बदख़्वाह यो तुंजो सजण या दुश्मन जेको झले थो त बकरी शरीफ न वञ जेको झले थो वलियन ॾे न वञ समझ त ओ चवंदा आहिनि खट्टर पंचो त हारे पर ओड़े पाड़े जो अल्लाह पाण त पिटियो थो वठे पर ॿियनि खे बि पिटाए थो न असां इन्हनि बेअदबनि जी ॻाल्हि न मञंदासीं असां नबी सोणे जो फरमान सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह बी रिवायत हजरत इमाम हसन बसरी तो रिवायत करे लन तखलु वल अर्द मिन 70 सिद्दीका सुभान अल्लाह ही धरती कॾहिं बि 70 सिद्दीकन का खाली न थींदी आहे हर दौर में हर जमाने में 70 अल्लाह जा सिद्दीक माना धरती ते मौजूद हूंदा आहिनि सुभान अल्लाह ला यलक मिनहुम रजुलन इल्ला अखलफल्लाहु मकानहु मिसलहु उन्हनि 70 मजा हिकिड़ो बि गुज़ारींदो उन जाइ ते रब ॿियो मोकिलींदो सुभान अल्लाह धरती इन्हनि 70 वलियन खां खाली सुभान अल्लाह उहे अल्लाह जा कामिल वली हूंदा साईं फरमाइनि था अरबऊन बिशाम व सलासून मिन साइरिल अर्दीन उन्हनि मां 40 मुल्क शाम में रहंदा आहिनि ऐं बाक़ी 30 धरतीअ ते घुमंदा सुभान अल्लाह सुभान धरती ते अल्लाह हलंदा रहंदा सुभान अल्लाह कॾहिं कंडियारे कॾहिं मातरी सुभान अल्लाह कॾहिं सखर कॾहिं हैदराबाद पर आम माण्हू सुञाणी न सघंदा सुभान अल्लाह आम माण्हू सुञाणी न सघंदा छो त कंहिंजे निर्णय ते लिखियल कोन्हे त वली पर उन्हनि जी निशानी इहा आहे उन्हनि जी अलामत इहा आहे जो जेको ज़बान मां लफ़्ज़ कढंदा ईअं रब कंदो सुभान अल्लाह
वात उन्हनि जा ज़बानूं उन्हनि जूं लोह महफूज़ जा कलम बणिजी वेंदियूं आहिनि उहे ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदा आहिनि इहे थी पवंदा सुभान अल्लाह तॾहिं हज़रत सुल्तानुल आरिफीन लुआरी वारनि बुज़ुर्गनि फरमायो वेहु वञी वटि तने कलम जनी जे हथ में मेटे अंग अगियां वारे ॿिया लिखनि पनो सो पाड़नि जंहिंमें पसण थिए फिरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अगियां अंग मेटे वारे ॿिया लिखनि सुभान अल्लाह ये अल्लाह वारा नज़रुनि सां लिखंदा निगाहुनि सां तक़दीरूं मटाईंदा आहिनि ज़बान जे लफ़्ज़नि सां निभागनि खे सफ़ागो निदोरनि खे सदोरो करे सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह वारो दुर्वेश वेठो हुजे माई आई पिटे रोए ज़ारों ज़ार अमा छो थी रोई साईं मुंहिंजो बच्चो गुम थी वियो साईं मुंहिंजो पुटु गुम थी वियो माई जंहिंजो बच्चो गुम थियलो उनजो रोअण उन ते आज़ी निज़ारी करण बुज़ुर्ग खे ॾाढी बाज अची वई अमा तुंहिंजे पुट जो नालो छा आहे चइसि नालो त सावण सुभान अल्लाह सावण साईं मुरीद के जवाब पेन पनो तो खणी दे पेन पनो खणी आ उन ते लिखे कंधीअ काह संवारिया जो सावण वायो सुभान अल्लाह कंधीअ काह संवारिया जो सावण आयो सुभान अल्लाह अमा ए पनो खणी माई जो घर वने तो सावण घर बीठो ॾाढा भाकुर पातई चुमड़ियूं ॾिनई ख़ुशि थी वरी माई के खयो खुटी सुभान अल्लाह मोटी आई बुजुर्गन साईं तवा चिट्ठी पो लिखी मुझो सावण अगे ही घर अची चे हा बा मुझे चिट्ठी का आगे आयो चे हाजी अगे ही वेठो चे मां या चिट्ठी दर जे चिट्ठी वठी फाड़े उछलाई माई जो वने घर न को सावण न को सियार अल्लाह अल्लाह माई पिटींदी रोंदी साईं माफ कजो मुको गलती अमा असां जी चिट्ठी का आगे आयो न हाने वनी गोल पंजे सा अल्लाह ओ दा ओ मिठा अल्लाह जा वली जेके लफ्ज कटन या लिखन एकड़ो मानू आयो बुजुर्ग के चई साईं रोजी में बरकत काने कर्ज वकोड़े विया ॾाढो परेशान है अब छा कंदो ई कम कहिड़ो जे पकोड़ा खपाइंदो है जे पेन पनो दे पेन पनो खणी उन्हें ते लिखे ए लोगो इनसे पकोड़े खरीदो सुभान अल्लाह को वेड़े तावीज छाए अब आहे वनी पकोड़न जी दुकान में खोल जाए न पुटे हिन के पन्ने के खोल जाए न ओ वनी रखे अच्छे सी गिराक वरिया बट नौकर पकोड़ा खपाए पूरा न पिया सुभान अल्लाह उन्हें पकोड़न जे दुकान में माड़ी ठहराई सुभान अल्लाह कुशादगी थी खुशहाली अची वई हिकड़े नी सोची त साईं त जलियो चिट्ठी न खोल जे पर ॾिसां त सही साईं लिखियो छा सुभान अल्लाह कोई इसमें आज़म लिखियो तई को वजीफो लिखियो तई खोली त लिखियो पियो ए लोगो इनसे पकोड़े करी सुभान अल्लाह खोली पढ़ी असर खत्म अल्लाह हाणे सॼो ॾींहुं मक्खियूं वेठो मारे त गिराक न पियो वञे सुभान अल्लाह मोटी आयो साईं माफ कजो मुको गलती थी वई मां ये चिट्ठी खोले वेठो पुट जे न खोली हां न क़यामत ताईं तुंजो रोजगार तुझे पोयन जो रोजगार भी न खुटे सुभान अल्लाह बेशक हक मुर्शिद दिलबर वदा अल्लाह वारन जा लफ्ज बा कमाल बा करामत हुंदा आहिनि उन्हनि जे वातन में अल्लाह मुंहिंजा दोस्तो कुन फयकून जो कमाल रखाईंदो आहे जेकी लफ्ज कटंदा आहिनि इहे थी पवंदी बेशक
मुझे आका फरमायो त उहे अल्लाह जा वली आहिनि जेके 40 शाम में रहंदा आहिनि ऐं 30 धरतीअ ते घुमंदा रहंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट को बि अल्लाह वारो ॾिसो न त उन सां बेअदबी न कंदा कयो, गुस्ताखी न कंदा कयो। कंहिंजे निर्ण ते लिखियल कोन्हे त हीअ अब्दाल आहे, हे आम माण्हू आहे। समझो था न, हर फकीर दी इज्जत करी मता ख्वाजा खिदर हयात होई, हर पानी दी इज्जत करी मता इहो आब हयात होई, हर कागज दी इज्जत करी मता कुरान दी आयात होई, हर काफिले दी इज्जत करी मता सोने नबी दा साथ। मिठा असां सुन्नी आयूं, असां जो अकीदो इहो आहे त हर वली सां मोहब्बत रखो, हर वली जी इज्जत करी, हर वली खे प्यार ॾिबो, मान ॾिबो। भला जेकॾहिं फैज़ न वठी सघीं त बि गिला न कर, कंहिं बि वलीअ जी दिल आज़ारी न कर, कंहिंखे बुरो न चओ। मिठा कॾहिं अल्लाह वारे जा लफ़्ज़ वही वेंदा आहिनि जे उघाड़ी तलवार वही। बेशक, सुभान अल्लाह करीम जल शानू हिन दरबार आलिया बकरी शरीफ जे सदके, हजरत महदी शाह जे सदके रब सभिनी जी हाज़री क़बूल फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे मिठे मदीने वारे साईं जे दर जी हाज़री नसीब फरमाए। शाल असां सभिनी जे मथां पंहिंजी मेहर नज़र फरमाए। सभई हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो, 11 भेरा कुल वला आद पढ़ो त हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह ऐं बकरी शरीफ जे जमीर बुज़ुर्गनि औलिया सुलहा जे रूहनि खे तोहफ़ो पेश कंदासीं। ए मुंहिंजा मौला, इहो अजर ऐं सवाब ॿिन्ही जहाननि जे सरदार सोणे महबूब मोहम्मद मुख़्तार जे बारगाह बेकस पनाह में पेश कयूं, क़बूल फरमा। उन्हनि जे हथारों संदन अहल बेते अतहार, सहाबा किराम, मुहाजिरीन व अंसार, जमी औलियाए किराम, खुसूसन राशिदी मशाइख जे अरवाह मुक़द्दसा जे रूहन मुबारकन के अजर सवाब पहुंचा। हजरत पीर रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के संदन खानवादे जे अरवाह मुक़द्दसा के मुझा मौला खुसूसन हजरत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के ये मुझा मौला संदन बच्चन संदन घराने ये मुझा करीम रब जमी साईं बकरी वारन जे बुजुर्गन मशाइखन औलियान सुलहान बीबिन पाक दामनन जे अरवाह मुक़द्दसा के पहुंचा। ये मुझा मौला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमा। ये मुझा मौला उन्हनि पाक रूहन जे सदके इन सारी जमात ते राज़ी थी। सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। मौला असां सभिनी खे मदीना तैयबा जी हाज़री नसीब। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। हुज़ूर जे बारगाह जी हाज़री नसीब। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। मुझा मौला बकरी वारे सोने सरदार महदी शाह जे सदके सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। अल्लाहुम्मा रब्ब मुझा आमीन। मौला बकरी शरीफ जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखजा। इन आस्थाने ते जेकी साइल अचनि था मौला सभिनी जा सुवाल पूरा कजा। क़िबला सैयद मुनवर अली शाह के सेहत सां वॾी जमार विझा। साईं सरदार अली शाह के इन्हनि जे घराणे के पंहिंजे ख़ासि रहमतुनि अताउनि इनायतुनि सां माला माल फरमा। इन्हनि जे मुरीदनि ते ख़लीफ़नि ते जमायत ते हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल असांजे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। ए मुंहिंजा मौला
बखरी वारन पीरन जे सदके मौला सभिनी जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं कर। मुझा मौला असां सभिनी के मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब कर। हुजूर जी गुलामी वारी जिंदगी दे, हुजूर जे फर्मा बरदारी वारो मौत नसीब कर। ये मुझा मौला दुनिया जे ज़िल्लतुन इल्लतुन खां बचा। ये मुझा मौला पराई मोहताजी खां बचा। कुशादी रोज़ी दे, ईमान कामिल दे, यकीन सादिक दे। ये मुझा मौला कल्ब खाशिय दे। ये मुझा मौला असां सभिनी ते पंजी खुसूसी मेहरे नजर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमईन बिरहमतिका या साईं इमामुद्दीन जो नालो ने ते रखियला उन्हनि जे तोहर जी तकरीब थींदी उन्हनि जे हक़ में दुआ करो। अल्लाह साईं शहज़ादे खे सेहत सां वॾी जमार अता कर। ये मुंहिंजा मौला इन शहज़ादे खे पंहिंजे वॾड़नि जी रीत ते हलण जी तौफ़ीक़। ये मुंहिंजा मौला भाग बख़्त बुलंद कजा। हिन घराने जे हर फर्द जे मथा पंहिंजूं ख़ुसूसी रहमतूं निछावर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि।